नाज़रीन, ठुल में जदोजहद एक्शन कमेटी पारा मिठे पानी की स्कीम में थियल करप्शन और शहरिन के साफ मिठो पानी न मिलने खिलाफ एहतजाजी मुजाहिरो करे इंतजामिया और चूंडल नुमाइंदड़ खिलाफ सख्त नारेबाजी कई वही। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे ठुल खां धरती टीवी के रिपोर्टर यासिर कंडराणी। मन वट पानी ना है छो भला, ठुल में पानी ना है छो भला। जी बिल्कुल, हिन जदीद दौर में भी डुल जा शहरी मिठे पानी और साफ पानी का महरूम बढ़ियल आहिनि। गुज़िरियल 2 सालन का जदोजहद एक्शन कमेटी पारां एहतजाजी मुज़ाहिरा किया पिया वञनि, पर हितां जा जेके चूंडल नुमाइंदा आहिनि उन्हनि इन मामले जो नोटिस न आहे वरितो। इन हवाले सां असीं मौजूद अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। सालनि खां इहो एहतजाज कंदा पिया अचूं जदोजहद कमेटी जे प्लेटफॉर्म तां, ऐं तव्हां चवणी त कहीं भी नोटिस न वरतो आहे। इहा हक़ीक़त आहे। नोटिस केरु वठंदो? ये पाण सभु इन में करप्शन में मुलविस आहिनि। MP साहब खां सवाइ इहे पैसा काॾे विया? ईअं कंहिंखे ज़रूरत आहे छा त को पैसा कढी ऑफिसर ईअं खाई वञे? ऐं असां दावा सां चऊं था त हिन में वॾी किरोड़नि जी करप्शन थियल आहे, हिन जी इंक्वायरी कई वञे। हितां जे चूंडियल MP MNA जी नायल ई चइजे जो हितां जा शहरी मुसलसल 2 सालनि खां सरापा एहतजाज आहिनि, पर कोई कुछण वारो ई कोन्हे। जॾहिं अमीर मुस्लिम हानी हिते ठुल में आयो तंहिं हूंदे बि जेको आहे सो शहरनि शिकायत कई ऐं उन नोटिस बि वरितो। जेको फिल्टर प्लांट आहे उहो शहरनि खे ॾिनो वञे, जेको आहे सो उहो बि हिकिड़ो माना करप्शन जे वारे चढ़ी वियो आहे। मिठे पाणी जी स्कीम जेका 2012 में ठुल शहर लाइ आई, जंहिंजो नालो मेगा प्रोजेक्ट स्कीम हुई। तव्हां नाला चेंज कयो था स्कीम जा, त जेको आहे सो शहरनि खे मिठे पाणी जो हेल्थ बणायो। उन का वॾी डिमांड न आहे, सिंपल जेका आहे डिमांड आहे त ठुल शहर खे मिठो पाणी ॾियो। 2012 जी जेका स्कीम मंज़ूर थी मिठे पाणी जी 58 करोड़ 57 लख जी, अॼु ॾींहं ते 8 साल गुज़री विया आहिनि। ठुल जा शहरी जेके आहिनि पाणी इंतज़ार में, लेकिन उहे जेके बि पैसा आहिनि वो सभु करप्शन में हलिया विया आहिनि। हाणे जेके असां मिठे पाणी जे लाइ 2 साल जे लाइ एहतजाज कयूं पिया, उहा यको चंदा आयासीं त इन में मच्छी तलाउनि में छॾियो थो वञे। कल न टियों ॾींहुं जॾहिं असां मच्छी तलाउनि खां हिननि जे हयात थी मुआणा वग़ैरह ॿिया त उहे सभु बीठा भॼिया मीडिया जे अॻियां दोस्तनि जे अॻियां, त पर हितां जे MP ईअं क़दम न खयो त ठुल शहर जे मिठे पाणी में हेॾी सारी जेको आहे मच्छी या गंदो तलाउ बणायो वियो आहे त मां उन्हनि खां शहर वारनि खां वोट वठां थो त मां हुननि जे लाइ कुझु कयां। हाणे सभ खां पहिरियों असां ईअं कंदासीं जो त डॉक्टर सौराब सरकी साहब जो मच्छी जो फार्म ठारायो आहे, होॾे ग़रीब आहे वीचारो खाइण पीअण खां कुझु कोन अथसि। मां शहरनि खे अपील कयां थो, असां अॼु जा सुभाणे हिकु झलक खणंदासीं, चंदो करे डॉक्टर साहब जे घर पहुचाईंदासीं, त ग़रीब आहे वीचारे खाइण पीअण लाइ कुझु कोन्हे। मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधो, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त गुज़िरियल 2 सालनि खां असीं जेको आहे सो मिठे पाणी जे फराहमी जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो आहे, पर हितां जेके चूंडल नुमाइंदा आहिनि, जेके बाला ऑफिसर आहिनि, इन मामले जो उहे नोटिस न पिया वठनि। हितां जेके ठेकेदार आहिनि उहे त एॾा बाअसर आहिनि, ऐं जेके पब्लिक हेल्थ जेकी इंतज़ामिया आहे जेको आहे सो जेके मिठे पाणी खे फराहम करण जा जेके खूह आहे उन्हनि में जेको आहे सो मच्छी छॾे करे उन्हनि खे जेको सो माण्हुनि खां मच्छी कढाए जेको मारायो पियो वञे। हिननि जेको आहे सो वक़्तु हुकूमत समेत आला अख़्तियारनि खां इहा ई घुर कई आहे त इन मामले जो फौरी नोटिस वठी करे ठुल जे शहरनि खे मिठो पाणी फराहम कयो वञे। कैमरामैन असद अली सरकी सां गॾु यासिर कंडराणी, द TV न्यूज़ ठुल।